नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टिकड़ी मां ख़बर ॾींदड़ टिकड़ी परसां ॻोठ मंदरवाला में कुछ ॾींहं अॻु भगत पप्पू भील पारां हिकु नौजवान जी बकरी सां शादी कराइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी माण्हुनि जी सख़्त तनक़ीद कावड़ बाद भगत खे टिकड़ी पुलिस गिरफ़्तार करे वरितो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त भील बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु नौजवान जी शादी जा फेरा हिंदू मज़हब जी रस्मुनि तहत ॾिना पिया वञनि, पर इहे फेरा कंहिं छोकिरी न पर हिकु बकरी सां ॾिना पिया वञनि। रातो करण ते SHO आफ़ताब रिंद अवामी न्यूज़ के ॿुधायो त हिंदू मज़हब जे माण्हुनि खां पुछा काछा कई आहे, जिन जो चवणु आहे त असांजे मज़हब मूजिब शादीशुदा औरत जी शादी गैर शादीशुदा नौजवान सां नथी थी सघे। उन करे रस्म तौर पहिरीं शादी जा इहे फेरा बकरी सां ॾिना वेंदा आहिनि। फेरनि दौरान कुंवार बि उते ई पासे में वेठल मौजूद हूंदी आहे। उन फेरनि बाद शादी कुंवार सां बि थी वेंदी, बकरी सां शादी न पर शादी वारी रस्म कई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।